Yeah.
ये पैरों उन्होंने आके नक्की करे मुझे नाला बुझाया ने मियां उन्हें देवा वो मुझे देवता तो ये बेबी नाम बुझाइए गीताबेन मीराबेन मोहनलाल कारूभाई दुलारी ने घरवाली कारूभाई दुलारी जी घरा उनकी धर्मपत्नी राजूभाई जी घरवाली राजूभाई दुलारी जी धर्मपत्नी जल्दी तुझे दादी हाँ ये काम है हाँ नहीं ये दयाबेन जल्दी बोलो दया पूरा जसीबेन किया था मैं छोटे क्यों श्री जीएन वाले देखा भाई रूपारा म्हणजे बेबी तो माता के जरूरी माया बेन माया मंदिर में जेके सेवा कंदा आहिनि माया बेन अच्छा माया बेन के वेंदी राम साहिब की जय अरे के आज संभालना तो मंदिर या माया दादी से जो हमारे को अगला देते स्वामी श्री राम साहिब की जय स्वामी राम साहिब की जय स्वामी राम साहिब की जय राम साहिब की जय स्वामी जीवनानंद की भाई देवराम संत की बोलो गुरु नानक देव की राम कृष्ण भगवान की कामेश्वर महादेव गंगा मैया राम साहिब की जय स्वामी राम साहिब की जय स्वामी हर्षराम साहिब की जय अपने अपने सब जीव भगवान की जय आयो लाल गयो परम साध संगत माता और भाइयों वंदान कर्म प्रधान कर्म कंजो भी वैर सुनावेंदो साहब ने लिखा कर्म ही आपको अपने कहने रखे तो कर्म जो फल के जल्दी मिलो के देश पर मिलदो जरूर तो ये कोई न चाहे मुझे कोई भी कर्म में क्या तो मुझे वैर सुनेंदो परमात्मा के जो भी कर्म वैर सुनाएंगे चङो कंदो तव्हांखे चङाई मिलंदी बुरो कंदो तो बुराई मिलंदी भगवान जोड़े जो मेल ठाहियो आहे दुख भी सुख भी बुराई भी भलाई भी ॾींहुं भी रात भी स्त्री भी पुरुष भी भाउ भी भेण भी पीउ भी पुटु भी कोई जोड़े खां सवा परमात्मा खाली कोई रखियो ई न भई इंसानी जेको चोलो आहे 84 लख जूननि में तंहिंखां पोइ भिटकी पोइ अहिड़ो फल गुज़र थींदो आहे जो असांखे इंसानी चोलो मिलंदो आहे ऐं इंसानी चोले में परमात्मा खां असांखे सम्झ ईंदी आहे बुरे भले जी असांखे ख़बर पए थी चङे मथे जी असांखे ख़बर पए थी इंसानी चोलो आहे इंसानी परमात्मा खे बि पाए सघंदो आहे ऐं परमात्मा खे बि झुकाए सघंदो आहे इंसान खे परमात्मा एॾी ताक़त ॾिनी आहे जेके प्रभु जा प्यारा उनजे जो परमात्मा दरबान से पंहिंजो करो ॾींदो आहे
अस्थान में अंदर कोई न कोई रूप धारे कति शेवा कंदो आहे। परमात्मा पंहिंजा अनेक रूप धारे सघंदो आहे। अनेक जीवन के परमात्मा हर मन जी मुराद पूरी कंदो आहे। ये नवजीत परमात्मा के को खुशी अर्जुनान संत शरण जो जन परे सो जन सतगुरु में संतन महापुरुषन जी शरण में परमात्मा को वधिक आशीष ऐं दया मिलंदी आहे। परमात्मा कर्मनि जो फल ॾींदो, उनमें रतीअ मात्र बि काई खुशामद न कंदो। पर संत अहिड़ा दयालु थींदा चवंदा आहिनि संत खे संग निधक बि करे, कहिड़ा बि निंदक हुजनि, कहिड़ा बि गुनाहगार हुजनि, कहिड़ा बि पापी हुजनि, पर सची दिलि सां, सची भाव सां, सची श्रद्धा सां पश्चाताप कंदो संतनि जे मुंहं ते पाए ऐं अॻिते लाइ माफ़ी वठिबी आहे, उहो संत ॾेई सघंदा। परमात्मा चवंदा न प्यारा जेको कर्म करे उहो तोखे भोगणो आहे, पर संत हटाए सघंदा। इन करे संतनि जी महिमा शास्त्रनि में ग्रंथनि में वधीक आहे। नानक गुरु गोबिंद दोनों करे किसके लागू पान, फलहारी गुरु आपना जिसने दिया गोविंद होता। गुरु गोविंद भले तव्हांखे अॻियां अची बीहनि, रवल निष्कार कंहिंखे कंदव गुरू तॾहिं चवंदो गुरू बिना गति न आहे, शाह बिना बन। पर श्रद्धा हुजे, विश्वास हुजे, पूरन प्यार हुजे सतगुरनि में संतनि में, ॾिठे ॾिठाए बि ठीकु आहे। जेको अंदर जो भाव आहे उहो संत सतगुरु ॼाणंदा आहिनि, उनजो भाव सतगुरु पहुची चुकियो आहे, जिनजो भाव केतिरो आहे। उन भाव अनुसार संतनि जीव खे वधाईंदा आहिनि, वसाईंदा आहिनि, उहो जीव फलंदो आहे, फुलंदो आहे। भाव भरपूर रखो, श्रद्धा विश्वास भरपूर रखो, छाजे लाइ त संत भरपूर आहिनि, परमात्मा भरपूर आहे, उनजे तरफ़ काई कमी कोन्हे। तव्हांखे बि भरपूर बणिजणो आहे त प्यार श्रद्धा सिक शेवा सुमरन भरपूर मन सां कयो, दिलि वधी करे सभई चओ जय श्री, प्यार सां चओ जय श्री।
Bukan dia main begini, Pak.
अचो साईं ऐं की महिरबानी आहे साईं तव्हां नालो ॿुधी आया बोलो साईं हाँ तो ॿियो कमु कयो अरे गोविंद जो तई नालो मिठो Thank you.